सिंधु ते धारो के नाल समूरा के नाल समूरा नारे 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 ओ सिंधु ते धाड़ो नामंजूर हलड़े हल सिंध जा सपूत जूनियर जुल्फकार अली भुट्टो ऐं सिंध जा सूर्या पुट वकीलनि पंहिंजी सिंध अमर जी थन मलाई आहे जेके हींअर ताईं बबरलो बाईपास ते धरणो ई वेठा आहिनि। सलाम पेश कयां थो उन ॻोठ वासियुनि खे जेके हिननि जी महिमान नवाज़ी कनि पिया। इन में को शक न आहे त असांजी सिंधु दरिया ऐं सिंध वतन असांजी रेल लाइन आहे पूरी सिंधी आवाम जे लाइ ऐं हिन ते असांजी जान बि क़ुर्बान आहे। तव्हां हीअ जेके मंज़र ॾिसी रहिया आहियो हुन में डॉक्टर हारी ग़रीब मज़दूर सभु अॻु आहिनि। हर पंहिंजे वसादार मदद करे रहियो आहे, नौजवाननि खे सलाम पेश करे रहियो आहे, उन्हनि जी ख़िदमत करे रहियो आहे। नाज़रीन तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त सिंधु दरिया हिकु जियापे जो ऐं असां सिंध जी शहर आहे। अगरि सिंधु दरिया न हूंदो असांजे सिंध में पाणी कोन ईंदो। सिंधु दरिया सां असांजा खेत खलियान जंहिंमें जीवत ऐं जानवर माल पाणी पीअंदा आहिनि ऐं उन सां गॾु असां इंसान बि इन ई सिंधु दरिया जो थन ऐं पाणी पीअंदा आहियूं। हिन वक़्तु मौजूदु आहियां दोस्तो ऐं रिवर इंडस में ऐं रिवर इंडस में दोस्तो मौजूदु आहियां कोटड़ी ऐं हैदराबाद जे विच में जेका कोटड़ी वारी पुल आहे उते अदा रिवर इंडस जी हालत तव्हां ॾिसी सघो था दोस्तो। पंहिंजी अखियुनि सां ॾिसो कि दरिया जी सिंधु दरिया जी ही वञी हालत थी अथव। दरिया मरी रहियो आहे, दरिया डेड थी चुको आहे ऐं दरिया पंहिंजा आख़िरी पसाह खणे पियो, आख़िरी साह खणे पियो। असांजा जेके वकील ब्रदर्स जेके हारी नारी जेके दोस्त वेठल आहिनि हिन वक़्तु जेके रेलवे ट्रैक्स ते जेके रोडनि ते जेके इंडस हाईवे ते नेशनल हाईवे ते मोटरवेज़ ते ऐं ॿियनि जेके आहिनि रोडनि ते ऐं स्ट्राइक कयूं जेके रस्ता रोक कई अथनि अदा उन्हनि जी मदद करियो ऐं उन्हनि जो साथ ॾियो ताकि जेको पंहिंजो सिंधु दरिया हुआ पाण उनखे बचाए सघूं, रिवर इंडस खे दोस्तो बचाए सघूं। ही दरिया जी जेका हालत आहे उहा असांजी ऐं तव्हांजी ख़ामोशी जे करे आहे। अॻ में बि असांजी पाणी जी कटौती थींदी रही आहे। वरी जेकॾहिं हीअ कैनाल ठाहिया विया त जेको ही सिंध जी हालत आहे जेका हीअ तव्हांखे ॾिसण में पई अचे नाली इहा बि कोन रहंदी ऐं शायदि असांजे पीअण जो पाणी बि कोन रहंदो। असांजे लाइ त सिंधु दरिया जो पाणी थन मिसल आहे। इहा शायदि पंजाब जे उन बेलगाम कामोरनि खे सम्झ में ॻाल्हि कोन पई अचे ऐं जेके पिंडीअ में वेठल माण्हू आहिनि उन्हनि खे ॻाल्हि शायदि सम्झ में कोन पई अचे त सिंधियुनि जी रेड लाइन सिंधु दरिया आहे ऐं सिंध वतन आहे, तॾहिं त ही सिंध जा जोधा ॿाहिरि निकिता आहिनि। मुंहिंजो रोज़गार सिंध खां वधीक न आहे, मुंहिंजी जान जॾहिं सिंध खां वधीक न आहे, मां पंहिंजा बचा सिंध खां वधीक न कया आहिनि त प्रैक्टिस त कुझु बि न आहे। हा हिन में को शक कोन्हे त आई वॉज लिविंग अ लग्ज़रियस लाइफ, हिन में कोई शक कोन्हे। ख़ुशि आहे, ज़बरदस्त आहे, हैप्पी आहे, पर हाणे ॻाल्हि इहा त सिंध ते महल आहे त इंशाअल्लाह ताला इहा महल गुज़ारींदासीं, मुक़ाबिलो कंदासीं ऐं हीअ जंग खटींदासीं, वरी वञी पंहिंजे धंधे दाड़ी तां लॻंदासीं, पंहिंजा बच्चा संभालींदासीं, महल ईंदी क़ौम ते गॾु रहंदासीं, मुतहिद हूंदासीं इंशाअल्लाह ताला। ये वॾी ॻाल्हि, सॼी ज़िंदगी सुखी गुज़ारी आहे न। हाणे बि अलाह जो शुक्र आहे, एॾी ॿधी आहे, एॾी इज़त आहे त इन जी त को मुल्ह बि न आहे। तंहिंजे करे त हो निभागो मुसद्दिक़ मलिक चए थो न, तव्हांजी गैस खणी आयासीं गिरत न आयव, तव्हांजो कोयलो खणी आयासीं गिरत न आयव, हाणे छो था गिरत कयो? हाणे गिरत आई आहे, उनखे चयो त हाणे त पुराणा बि हिसाब वठंदासीं इंशाअल्लाह ताला। कसम खणा पियो पंहिंजी सिंध वतन जे लाइ पंहिंजी जान बि हाज़िर आहे। हिकु हिकु बचे में जेसि ताईं साहु आहे सिंधु तो क़ुर्बान थींदो। तव्हां थोरा ॾिसो त सही कीअं पंहिंजे महिमान नवाज़ी लाइ पंहिंजे ॻोठनि मां पंहिंजे शहरनि मां निकिरी बबरलो तरफ़ वञी रहिया आहिनि। भाऊ ॾे ख़बर केॾां तयारी आहे? अबायो बबरले वञूं पिया। वकील जेके असांजे दरिया जी हिफ़ाज़त लाइ, केनालनि जी हिफ़ाज़त लाइ, सिंधुअ जी हिफ़ाज़त लाइ उते बुख हड़ताल कयो वेठा आहिनि। न बुख ते न उञ ते वीचारा वेठा आहिनि ऐं उते अॼु आमिर वड़ाइच खे सलाम हुजे, अॼु गोलियूं खाधियूं अथसि, गोलियूं उते हयूं अथनि, पर वरी बि डिॼण वारो कोन्हे। उते वञा पियो
पंध वञा पियो किराओ कोन्हे न पोइ तूं यको किथां खां पंधु निकितो आहीं? ऐं यकी टंडे जाम खां निकितो आहियां हैदराबाद क्रॉस कयो आहे मटियारी हाला खां हितां यकी यार तोखे सलाम आहे, यको 2 ॾींहं पंधु कयो अथई। यकी 2 ॾींहं पंध कयो आहे। हीअ ॾिसी तो अञा भाई इलाही पंधु आहे, हू त बबुरलो इलाही परे आहे। हेॾा करे हीअ ॾिसो ही पेरनि में पिथूं पइजी वियूं आहिनि। बसि निकितो आहियां अला मालिका, ईअं लिफ्टूं ॾींदा वञनि पिया, माण्हू खणंदा वञनि पिया। अदा ॾे ख़बर तकड़ो तकड़ो काॾे पियो वञी? अदा वञा पियो बबुरलो, जिते वकील भाउर पंहिंजी धरतीअ जी बका लाइ धरणो हणियो वेठा आहिनि। पोइ अदा छा खणियो वञी? अदा बसि जेका शइ मूंखे अलाह ॾिनी आहे, ग़रीब माण्हू आहियां, जेकी मुंहिंजी घर में हो सो धरणे वारनि लाइ खणी निकितो आहियां मुंहिंजा भाउ। ही ॾुध लस्सी आहे, हिन में अंबड़ियुनि जी चटणी आहे, मखण बि आहे। अच्छा जी हा, बाक़ी बची मुंहिंजी जान, या जान बि आऊं धरतीअ तां फिदा करे छॾींदुसि मुंहिंजा भाउ। बसि आऊं लतीफ़ जो बैट था उहा आऊं चवंदुसि त हितां ई हलंदे आस खणी पेर पुनुअ जा, पेरनि पंधु छॾे ॾिनो त गोॾनि से घिसकंदे आस, गोॾनि घिसकण छॾे ॾिनो त चेल भर चुरंदे आस, चेल चुरण छॾे ॾिनो त सीने भर चुरंदे आस, मिलिया त मिलंदे आस, न त घोरे जान जतन था। ही सिर आहे हयाती, मरणो हुओ आहे पर पाणीअ ते पंहिंजे दरिया ते पंहिंजे वतन लाइ मरंदासीं। लतीफ़ चयो आहे त सूरे मरी सोभ खे त दिलि जा वाम विसार, हाणे भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार, मथा तेग तरार मार त मथां थी नो मोर के नाल सिंध धरतीअ तां। ही सिर आगा जो हिकिड़ो आहे, हज़ार सिर कुर्बाननि। ऐं सलाम पेश कयां थो उन्हनि माण्हुनि खे बि जेके ट्रैफिक में फाथल माण्हू आहिनि, उन्हनि जी कार संभाल लहनि पिया। ज़रा ही वीडियो त ॾिसो। सिंध जी सकाफ़त जी हक़ीक़ी माना में हिन वक़्तु असां सभिनी जे मथां, सिंधियुनि जे मथां फ़र्ज़ु आहे त उहा रिवायत अदा कयूं, उहा हक़ अदा कयूं। हिन मुसाफ़िरनि जे लाइ जेके बि हिन ओस पास में असांजे सराउंडिंग में तव्हांजे ॾिसंदड़ जेके ॿुधंदड़ आहिनि, मुंहिंजी ॿाहूं ॿधी इल्तिमास आहे त ख़ुदा रा हिन वक़्तु तव्हां असांजे मथां फ़र्ज़ु आहे हिन जी ख़िदमत करणु, न त रोज़े क़यामत अलाह हुन जो रसूल सां तव्हांखे माफ़ न कंदो। मुंहिंजी ॿाहूं ॿधी इल्तिमास आहे जेका मां हिन करंट सिचुएशन हिन मुसाफ़िरनि जी गाॾीअ में जेके नंढा ॿार आहिनि, लेडीज़ आहे, कुराड़ा आहिनि, बीमार आहिनि, एजेड आहिनि, जेका कंडीशन ॾिसूं था तमामु घणी ख़राबु आहे। ख़ुदा जे वास्ते, अलाह जे वास्ते जेके बि सराउंडिंग में इंसान वेठा आहियो, असांजे लोकल सिंधी जवान पंहिंजी हिकिड़ी मज़हब जी, पंहिंजे दीन जी, पंहिंजी हिकिड़ी सकाफ़त जी रवादारीअ जो हिकिड़ो किरदारु अदा कयो। हिन वक़्तु तव्हां असांजे मथां फ़र्ज़ु आहे। दसो जे बबरली जी आवाम जो मुंहिंजो सलाम आहे। जेके बबरली जा शहरी आहिनि उन्हनि तोड़ निभायो आहे। पहिरें ॾींहं खां वठी करे जेकी मुसाफ़िर आया आहिनि उनजे मानी जो, रात जो, खाइण पीअण जो तमामु बहितरीनु बंदोबस्तु कयो वियो आहे। फ़ख़्रु आहे असांखे बबरली जी आवाम खे जेके सदाईं पंहिंजो पाण मल्हाईंदा आहिनि। पाणी जा, बर्फ़ जा, उन खां पोइ ई पाणी जो बहितरीनु मिठे पाणी जो बंदोबस्तु ई थियल आहे। जेके होटलनि में वेठल फिल्मुनि ते नौजवान आहिनि, उन्हनि खे आउं मैसेज ॾियां पियो, पंहिंजे सिंध वतन सां पंहिंजे थन मां जो खीर निभायो, छो त हीउ वक़्तु आहे, हीअ तारीख़ आहे जंहिंमें तारीख़ में तव्हांजो नालो लिखिबो। ईअं न थिए त सुभाणे खां पोइ तव्हां गद्दारनि में लिखिजो। सो अचो त सिंध वतन ऐं सिंधू दरिया खे बचायूं, ऐं पंजाब में वेठल उन साम्राज ऐं पिंडी में वेठल उन्हनि रहज़ननि खे इहो ॿुधायूं त ऐं सिंधू दरिया असांजो जियापो आहे, सिंध असांजे लाइ वतन आहे ऐं सिंध असांजी रेड लाइन आहे। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें। वक्त की बात, वक्त है सच बताने का।